भिटाई प्रेस क्लब तंगवाणी ऑफिस की इफ्तिताही तकरीब को उठाई वही जैना मेहमान खास JUI तालके तंगवाणी सदर कारी किफायतुल्लाह खोसो साहब, मौलाना शहबूर बखराड़ी, STP तालके तंगवाणी सदर गुलाम हुसैन नाहानी, तमाम सीनियर सहाफ़ी दोस्तन कदकोट मां आयल भिटाई प्रेस क्लब के दोस्तन अली नवाज शेख, इरफान अहमद लाशारी, शाहिद हुसैन बगवार ऐं तंगवाणी के सहाफ़ी दोस्तन लुत्फ सिंधी, मोहम्मद अली नाहानी साहब, मुश्ताक अहमद लाशारी, आर्टिस्ट गुलाम नबी दायो साहब तमाम दोस्तन पंहिंजे ख़यालनि जा इज़हार कंदे चयो त सहाफ़त हक़ ऐं सच जो आवाज़ आहे। भिटाई प्रेस क्लब तंगवाणी जे चूंडी आयल साथियुनि खे जंहिं में सदर भिटाई प्रेस क्लब अहमद अली लाशारी, नायब सदर गुलाब खान बहलकाड़ी, जनरल सेक्रेटरी आलिफ खान जाफरी, सीनियर नायब सदर असदुल्ला दायो, डिप्टी जनरल सेक्रेटरी खुदाबख्श नाहानी, प्रेस सेक्रेटरी आतिफ हुसैन विजारानी, चेयरमैन सोराब अली मलिक ऐं तमाम दोस्तन खे गुलनि जा हार पाराया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।